प्रोग्राम रखियो हो। कुरान हजरात भी इंशाअल्लाह ईंदा, नात ख्वाह हजरात भी काफ़ी थी विया आहिनि या पोइ हिते मौजूदु आहिनि। तव्हां चवंदो त हिकिड़े मौलवी साहिब खां बाद में वरी हे अची वेठो, नात ख्वाहनि जी स्टेज लॻी पई आहे। असुल में मक़सदु ही आहे तो मगरिब की नमाज का बाद मुतसिल तकरीर मुझी सैयद सदुल्ला कोड़े साहब चो तो मुझी असीं भली तव्हांखे वॾा हो वरी असाई अल्लामा तारिक महमूद साहब जन उन्होंने को फरमायो तो मजबूरी है। इन्हीं जे करे अॻियां वरी जे करे मां घर ॾियां तो वरी ॿियो को अची वञे हिन जे करे मां जो तकड़ में भरा तो कलाक मां भी हली वञा। दोस्तों जलसे कराइण वारा वीचारा छा कनि, शाबस जो अॼु कोई फितरे जे दौर में कुरान पाक जो वाइज़ कराइनि पिया। हिननि खे जस आहे, हिननि खे आफ़रीन आहे। इंशाअल्लाह सजी रात रहमत ऐं बरकत जी बरसात वसंदी चो इंशाअल्लाह। तूं त ॻाल्हाए बि हो थोरो ॾाढो त चओ थोरो एॾो चओ त घटि में घटि पंजे आकिल ते आवाज़ वञे। अज़मत कुरान जे उनवान सां प्रोग्राम कारी साहब ईंदा आहिनि इंशाअल्लाह। निच कुरान पढ़ंदा, रवायतुनि में पढ़ंदा, तरतील ऐं तजवीद सां क़वानीन इंशाअल्लाह ॿुधंदव तव्हांजी दिलि ठरी पवंदी। दोस्तों दुनिया के अंदर माण्हू कंहिंसां बि मोहब्बत कंदो आहे, ज़ाल सां करे, पुटनि सां करे, भाइरनि सां करे, माल सां करे, पर ॿिनि ॻाल्हियुनि जो भउ हूंदो अथसि। हिकु जुदाईअ जो ख़ौफ़ आहे, ॿियो बेवफ़ाई जो डर आहे। यार साल सां मोहब्बत कयूं जुदा त न थींदी या मां न थींदुसि, माल त जुदा न थींदो, पुट त जुदा न थींदा। ॿियो बेवफ़ाईअ जो ख़ौफ़ अथसि त बेवफ़ा त न थींदा। खुदा बस मीरबार जे ॻोठ इलाइक़े जा गैरतमंद मुस्लमानो जॾहिं इंसान दुनिया छॾींदो, हेॾो ज़ाल बीठी आहे, हेॾो बच्चा बीठा आहिनि, हेॾो भाइर बीठा आहिनि, हेॾो माल आहे, सभिनी खे छॾींदो। जुदाईअ जो भउ हुयुसि उहा मथो अथसि। ॿियो बेवफ़ाईअ जो डर हुयुसि त बेवफ़ा त न थींदा, त ज़ाल घर खां टनंदी कटेसि। थोरो तवजो, ज़ाल घर खां टनंदी कटे, माल क़बर ताईं पियो हले, पुट भाइर क़बर में पूरे मोटी आया, पहिरें ॾींहुं तॾो कयूं ॾाढो रोना, ॿिए ॾींहुं रोअण जी कोशिशि कयूं पर रोई न सघे, टे ॾींहुं तॾो खयूं, हलिया विया, ख़बर ई न पई त ॾाढो ॾिनऊं सलाह कहिड़ो। ओ दोस्तो मां तव्हांखे अर्ज़ु कयां, ॿ शयूं खणी आयो आहियां, हुन सां मोहब्बत कयो, न जुदा थींदा त बेवफ़ा। हिकु अल्लाह जो क़ुरान अथव, ॿियो मदीने जो मीर मिठड़ो मोहम्मद अरबी। क़ुरान जुदा न थींदो, हिते बि गॾु, क़बर में भी गॾु, माशरा में भी गॾु, जन्नत में भी गॾु। क़यामत जे ॾिहाड़े पीउ पुटु भाइर हथ जा रिश्ता न बि नफ़्सी नफ़्सी कंदा, सभु बेवफ़ा थी वेंदा, पर चओ मदीने जो मीर वफ़ादार हो। इंसान में क़बर छॾींदो आहे न, असांखे क़ुरान कोन थो वणे, क़ुरान नथो वणे, असांखे भोग ठकाव वरी जे चवंदुमि त चवंदो वाला हिकिड़ो वाइदो भोग ठकाव बसि। क़ुरान नथो वणे अॼु, क़ुरान खे असां ॿाहिरि मञूं था, अंदरि नथा मञूं। मां तव्हांखे अर्ज़ु कयां बसि दोस्तो त क़ुरान सां मोहब्बत कयो। जॾहिं इंसान मरी वेंदो आहे, अल्लाह पाक हिन क़ुरान खे चवंदो आहे, मुंहिंजा कलाम तो वारो यार मरी वई। क़ुरान सुहिणी सूरत वठी करे क़बर में थो अचेसि,
अस्सलामु अलैकुम वालेकुम अस्सलाम चई मांखे सुञाणे थो चई साईं न चई यार तुझी मूंसां वॾी यारी वॾी मोहब्बत वॾी तुझी दोस्ती हुई रात जो कचहरी करे पोइ सुम्हंदे खे सुबुह जो कचहरी करे पोइ वेंदे खे मां अल्लाह जो कलाम क़ुरान कलाम जीद आहियां ओ यार दुनिया जे अंदरि जॾहिं मुंहिंजा जलसा थींदा आलिम ईंदा मांखे पढ़ंदा मां तोखे एॾो वणंदो हुयुसि या कारी साहब जॾहिं मांखे पढ़ंदा मां तोखे एॾो वणंदो हो जो तूं मुहब्बत सां ॾाढा चवंदे सुभान अल्लाह अल्लाह जो क़ुरान केसी ताईं गॾु चई यार सभु छॾे रही मां गॾु जन्नत जी दरी खोलाए ॾींदो मां बिस्तरो थी ॾींदो मां ॿी रिवायत में सूरत यासीन ऐं सूरत मुल्क पखीअ वांगुरु पर करे उन मस्जिद खे पयूं लिकाइनि मुनकर नकीर आया क्यों वञूं ॾंद वॾा मर रब्बुक मन नबियुक व मातीनुक हिरण खे चवंदा हटो 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 भला खे चवंदा मौल अहिड़ी त ताक़त वारी हस्ती मस्जिद जे मथां वेठी आहे वेझो नथी छॾ रब थो पुछेनि ओ वञोनि वञोनि पुछोनि कहिड़ी शइ रब खे पतो अल्लाह भला खे पुछंदा तव्हां वो जवाब दियो मां सूरत यासीन मां सूरत मुल्क हे बानो सुबह जो पढ़ी करे पो कम कार ते वेंदो हो रात जो पढ़ी करे पो मूसा जेको तिलावत करे पो सुम्हंदो हो ये सूरत मुल्क वो सूरत यासीन ऐसी ते मजदूरी ते न वञे नमाज पढ़ी मुंहिंजी तिलावत कंदो हो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिन मुस्तकीम वो चौदी मां सूरत मुल्क मांखे राजो पढ़ंदो हो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो कि साल मूंसां गॾु मदीने हलंदो जेको होरियां चवंदो पंध वेंदो अब पंध वेंदो खुदा बस मीर पर जेको खां पंध वेंदो त कम अज कम मके मदीने ताईं 3 साल लॻंदव जे ॾाढा सुभान अल्लाह चवंदो त कराची खां जिद्दे ताईं जहाज में कुल 3 कलाक लॻंदा वनी मको मदीनो ॾिसी आ मके में जलाल मदीने में जमाल अल्लाह तोखे हिन साल रमज़ान जा रोज़ा मके मदीने में नसीब करे ॾाढो मज़ो आहे रमज़ान में मदीने में अल्लाह जो कसम आहे हिकिड़े साल त साईं मौलाना अब्दुल वाहिद जतोई साहब मां मके ऐं मदीने में गॾु हुयासीं उते मौलूद साईं चया वाइज़ मां कया सुभान अल्लाह नथो चए अरे मोटरसाइकिल खपाए मको मदीनो ॾिसी आ खुदा जो कसम मोटी अचो अल्लाह हो 2 मोटरसाइकिलूं ॾींदो पर पकड़ंदी पई वजा ये सामो पर भाया दे सरकारी साहब ये सब खत्म अगिया मानू नजर ही था आ इन ना ये केरो पासे दा ओने मुंतल तो जमाते मानस मोने सब के खिलता बेचारा दा कदन सादा कन दा कन अब हम क्यों हालत ए जमात मुते में मोने जा बराबर हाँ सजी रात मोबाइल के ॾिसी निंड रखण वारो खुदा जी ज़ात जो कसम जी गाना ॿुधंदे ॿुधंदे मौत अची वञई त पोइ छा थींदई कुझु पंहिंजो ख़्यालु कर पर जेको सूरत यासीन पढ़ी पढ़ी निंड करे मौत अची वञेसि रब थो चएसि लिखो त शहादत जो मौत ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला
इलाहा इल्लल्लाह पढ़ंदे पढ़ंदे निंड अचई सुबुह जो जॾहिं उथंदे रब फरमाईंदो मलाइको लिखो हिन सॼी राति मुंहिंजो ज़िक्र कयो सूरत मुल्क पढ़ या कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद पढ़ंदे पढ़ंदे निंड अची वञई अल्लाह 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 ओ खुदा बशमीर पर जे घोट जा गैरतमंद मुसलमानो सुबह जो उठ में रब फरमाईंदो मलाइको लिखो इन सॼी रात मां अल्लाह जो क़ुरान पढ़ियो ज़िक्र कयो अल्लाह अल्लाह क़ुरान सां मोहब्बत कर हिते भी गॾु क़ब्र में भी गॾु हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु केॾो बहादुर हो जो हुजूर दुआ घुरी अल्लाह या उमर दे एॾो बहादुर पियो घुरे मुंहिंजा मौला मुंहिंजी जमायत मुंहिंजा अल्लाह मुंहिंजो दीन इस्लाम ग़रीब इब्न मां हिकु ॾे या अमर ॾे या उमर अल्लाह अल्लाह हुजूर शाम जो दुआ घुरी सुबुह जो उमर पियो अचे साहबा चवंदा या रसूल अल्लाह सही उमर पियो अचे पार फरमायो ना ना उमर नथो अचे मां मोहम्मद करीम जी दुआ जो जवाब थो अचे दादा बचो हज़रत उमर आयो साईं ॾिठो पाण फरमायो उमर की आयो चइसि तुंहिंजो कलमो पढ़ण आयो मुसलमान थियो काबे जो दर खुलियो शैतान जगह ॾे थो एॾो बहादुर पाण फरमायो उमर जी मुंहिंजा दिलबर एॾो बहादुर भला मलाकनि सां कीअं मोह ॾींदे क़ब्र में मलाकनि मोह अखियूं वॾियूं हूंदनि तारा ॻाढ़ा ॾंद वॾा हथ में वॾा गुरस पुछंदा हज़रत उमर चयो मुंहिंजा सोना मां घोर वञा ऐं भला क़ब्र में क़ुरान हूंदो या न चयो न सुभान अल्लाह मां क़ुरान खे भाॻुर पाईंदो मुंहिंजी ताक़त मिली थी 4 कलाक मां इंतज़ार कयो आहे कावड़ न लॻी आहे इहे कावड़ लॻी आहे इसके क़ुरान खणी अचो मां तवाइज़ कंदो आहियां हुज़ूर फरमायो अल क़ुरान माली चओ न मां मोटी थो चवां फरमाईंदा अल क़ुरान माली क़ुरान अली सां अली क़ुरान सां जाने कुरान ओढ़े अली जाने कुरान ओढ़े जाने कुरान ओढ़े अली जाने अली ओढ़े हक जाने कुरान ओढ़े अली जाने अली ओढ़े हक वो मां चवंदो आहियां यार हक ॻोल्हण में छो दिक़त आई अथई नज़र कर जे जमायत में आलिम खणा जे जमायत में क़ुरान जा हाफ़िज़ खणा कारी साहिब खणा जे मदरसनि मां क़ुरान जा हाफ़िज़ आलिम कारी निकिरनि जंहिं ते अल्लाह जो क़ुरान हाणे हक ॻोल्हणई अलीअ जे ॻोल्हण में तोखे दिक़त न अचे छो जाने कुरान अलियो नया जाने अलिया और हक खुदा दी ज़ात जो कसम उलमा जो बंद जमीयत उलमा इस्लाम दारन वट जो कुरान बिया अली बिया ते जो हक बिया सुभान अल्लाह नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम कायदे जमीयत हज़रत मौलाना फजलुर रहमान नारे तकबीर हज़रत उमर जो मुंहिंजा साईं कुरान क़ब्र में हूंदो पाण फरमायूं उमर सब मोड़ जा साथी कुरान तोड़ जो साथी हित भी गॾु क़ब्र में भी गॾु खुदा बशमीर पर जेको ठवारो वो हज़रत उमर जो सुनो जेकॾहिं कुरान क़ब्र में हूंदो अल्लाह अल्लाह हज़रत उमर जो साईं मुंहिंजा जेकॾहिं कुरान क़ब्र में हूंदो त उमर जो हिकिड़ो पेर क़ब्र में हूंदो ॿियो पेर जन्नत में हूंदो कुरान सां मोहबत कर पाकर जरी मोहबत सॼो ॾींहुं निश्चित वहां असांजी
इंडिया वारनि जी धूड़ जी पाए खुदा जी ज़ात जो कसम है जन्नत में भी कुरान गॾु हिते बि गॾु कब्र में भी गॾु महशर में भी गॾु असियाम वल कुरान पर मैं रोज़ो ही कुरान सिफारसी थींदा जन्नत में हलंदो जन्नत में हलंदो जन्नत मुवहिदन खे मिलंदो मुशरिक जन्नत जी खुशबू हराम थी इन्नहु मन युशरिक बिल्लाह फक़द हर्रम अल्लाहु अलैहिल जन्नह अल्लाह ने फरमाया मुशरिक जे मथां मां जन्नत हराम कई आहे ऐं जेके माण्हू क़ुरान खे कूड़ो था चवनि क़ुरान जे हूअ क़ुरान खे मञनि पर न असां न मञीदा अरे नबी साईं खे बशर क़ुरान चयोसीं क़ुरान चवे असां न चवंदासीं कुरान चवे असां न चवंदा ॿुधो ये कुरान सचो आहे ये अल्लाह हिन वॾो मज़ो हिन में हेॾो सब में वफ़ात ही कुरान वफ़ादार जे कुरान खे न मञींदे मुंहुं मोड़ींदे फरमाईंदे इन्नल लज़ीन कज़्ज़बू बिआयातिना वस्तकबरू अन्हा ला तुफ़त्तहु लहुम अबवाबुस समाए वला यदखुलूनल जन्नह हत्ता यलिजल जमलु फी सम्मिल खियात वकज़ालिक नजज़िल मुजरिमीन असांजे कुरान खे कूड़ो कज़्ज़बू बि वॾाई कयूं तकब्बुर वॾाई कुरान न मञो फरमाए हिननि माण्हुनि जो जन्नत में वञणु इएं महाल अथव जियां सुईअ जे पाखिड़े मां उठ वञी नथो सघे कुरान जो इनकारी कुरान खे कूड़े चवण वारो जन्नत में न वेंदो जन्नत में वेंदो मुवाहिद खुदा जी ज़ात जो कसम मुत्तकी परहेज़गार इंशाअल्लाह जन्नत में हलंदो ही आलिम ही सालिह ही हाफिज़ ही नात ख़वान मुवाहिद पर मुत्तकी परहेज़गार कुरान फरमाए तवसीक़ल लज़ीन اتقوا ربهم إلى الجنة زمرا حتى إذا جاءوها وفتحت أبوابها وقال لهم خزنتها سلام عليكم طبتم فادخلوها خالدين मोहब्बत सां चओ हलंदा टोला जा टोला मुत्तकी मुत्तकी जाके चइबो छाके परहेज़गार छाके चइबो हज़रत उमर साईं ॿुधो से परहेज़गार छा आहे और फरमाए हेॾो बि लोड़ो हुजे हेॾो बि लोड़ो हेॾो बि कंदा पोइ माण्हू तो क्रॉस करणो आहे कीअं कंदो सॼा कपिड़ा वेड़े सेड़े सफ़ा अहिड़ो कंदो जो हिकिड़ी मुंहिंजे कपिड़े जी लीड़ धागो बि न कंडे खे न चुंबड़े ईअं क्रॉस करे वेंदो या कप मां हलंदा हो फिड़कण लॻी पाण फरमाई मुत्तकी खे चइबो जो दुनिया मां हले त हिकु गुनाह बि टच न थिए न अखि जो न कन जो न हथ जो न पेर जो असां सॼो ॾींहुं गुनाह पिया कयूं फेसबुक ते हरू भरू मुफ्त में बिना लज़त ही न कहिड़ी आहे गाना करण में ॿुधूं था छा थो पाण गाना ॿुधंदव न उहे तव्हांजे दिलि ते ईअं गुनाह खे ॼमाईंदा जीअं तव्हां पाणी जो लूसड़ खे भल कर हेॾी दिलि कारी थी वई हाणे असर ई न जन्नत में हलंदासीं जन्नत में वॾो मज़ो अथव चैन किस्म जो नारो मसलुल जन्नति लती वइदल मुत्तकून फीहा अनहारुम मिन माइन गैर आसिन व अनहारुम मिन लबनिन लम यतगय्यर तअमुहु व अनहारुम मिन खमरिन लज़्ज़तिन लिश्शारिबीन तब जोना वअनहार मिन असल मुसफ़ा चैन किस्म जो नारू पाणीअ जी खीर जी शराबन तौरा जी माखीअ जी
जन्नत में वॾो मज़ो, किस्मे किस्मे जा ताम, 72 हूर। वक्त न आहे न त मां तशरीह कयां जन्नत जी हूर। हुज़ूर फरमाए जेकॾहिं जन्नत जी हूर दुनिया जे अंदरि जाती पाए त सॼी दुनिया रोशन थी पवे। ॿुधो ॿुधो, जन्नत जी हूर जी थुक एॾी मिठी आहे जो ये माखीअ खे उछले न समुंड में त समुंड माखीअ खां वधीक मिठो थी पए। जन्नत जी हूर खे अलाह हिकिड़ो हार पाराई, उनमें हिकिड़ो मोती आहे न, उनजी एॾी रोशनी हूंदी हिक मोतीअ जी ओलह खां वठी ओभर ताईं। जन्नत जी हूर पाणी पीअंदी न पीअंदी ओ इन गिचे मो ईअं नज़र ईंदी जीअं शीशे जे गिलास में तव्हांखे पाणी थो नज़र अचे। बंदि हल रखियूं अथई तुंहिंजे लाइ। नबी साईं खां पुछो अल किताब या अबुल कासिम, हुज़ूर जी कुनियत हे अबू कासिम, तव्हां था चओ त जन्नत में माण्हू खाईंदा पीअंदा। पाण फरमायूं नअम, हाओ वल्लज़ी नफ्स मुहम्मदिन बियदिही। पाण फरमाई कसम मां मोहम्मद करीम खे उन अल्लाह जी ज़ात बाबरकात जॾहिं कब्ज़े में मां मोहम्मद करीम जी जान। हिक माण्हूअ खे अल्लाह ताक़त ॾींदो 100 माण्हूअ जेतिरी, 100 माण्हू जेतिरो खाईंदो, 100 माण्हू जेतिरो पीअंदो, 100 माण्हू जेतिरो पंहिंजे घर वारनि सां बि मेलाप कंदो। जेको खाईंदो हंगंदो मुटंदो न, जन्नत त पाक आहे। पेशाब पायखानो घर वारनि सां मिलंदो पलीदी। हा पाण फरमाई जन्नत पाक, खाई 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 पेट भरिजी वेंदुसि। हिक जो मुश्क अंबर खां वधीक ख़ुशबूदार ओघराए ॾींदो ॼण कुझु बि न खाधो। अहिड़ी ज़िंदगी खपेव? नथा ॻाल्हाए ख़बर आहे इहा ज़िंदगी घणा साल मिलंदी? 1 साल, 5 साल, 100 साल। ज़मीन आसमान 500 साल हीअं, 500 साल हीअं, 500 ज़मीन गाड़ी 500 केतिरा। इहो सॼो सरियाह जे दाणनि सां भरियो। हिकिड़ो पखीअ ते दाणो खयूं हले वञे, वरी 1000 साल न अचे, वरी दाणो खयूं हलियो वञे, वरी 1000 साल न अचे, पर वरी दाणो दाणो करे खुटाए वेंदो। पर अल्लाह जेका जन्नतीअ खे जन्नत में उमिरि ॾींदो उहा खुटंदसि ई कान। जॾहिं छितो थियो चरियो थियो जो हिन 60 साल 70 साल के कुर्बान नथो करे उन उमिरि तो विसारी वञो जन्नत खे। ज़िना, चोरी, बदमाशी, 4 ॾींहं वधि में वधि 50 साल 60 साल न मरे समाज से न मरे गांव जी हदी काटी गांव जी उमिरि सभिनी खां वधीक। पाण रमज़ान शरीफ़ जो हिकिड़ो रोज़ो रखंदो अल्लाह उनखे जन्नत जहन्नम खां एॾो परे कंदो जो कांव ॼमण खां वठी मरण ताईं उॾंदो रहे। सभिनि पखियुनि मां वॾे में वॾी उमिरि कांव। भॼन साल पोइ बि त मरूं न। जन्नत में हलंदासीं, जन्नत में हूरा ज़ालुनि सां मिलंदो, बग़ैर ख़ुशबूदार निकिरंदो। पाक ज़िंदगी लाइ महिनत कर। अख में चिप न, नक में लिम न, वात में थूक न, पेट में गंद न, चुगली न, गिला न, कमजोरी न, यूं ॾींहुं ताक़त का बि बकवास न। फरमाई त ला यस्मऊन फीहा लग़वन वला तफ़ीमा इल्ला क़ीलन सलामन सलामा। मुझे चिट्ठी आई, किताब खोले दो, पढ़ ली तो बस क्या बुधो बस खत्म। जागो सर मां चिट्ठी दे अगर एक मोदी साहब चिट्ठी ॾिनो के नहीं तुझे प्रेम जो जलसो, तुझे दादा जो ये स्टेट ये में अखलाक में है, दीन ना बस सिता जा स्टेट वाला सही करे इलाज में चले तो बाबा वने असा भी दावत दे आया हूं, असा भी कुरान का पढ़ूं ना, असा त कावड़ कोन कई से। वेठा हूं मजबूरी है आया हिकिड़ो जलसो आहे न वेंदासीं त पोइ फतवा ॾींदा सुभाणे। त मां मजबूर आहियां कावड़ न बस जलसे वारी चिट्ठी आई न ईअं न आहे करो चिट्ठी अची वई बस सही अस्सलाम वालेकुम।
थोड़ो तरीक़े सां हूंदो आहे। मूंखे चिठी ॾियो मां न थींदी, टाइम ख़तम थी वञे ॿुधायो, अधु कलाक थी वियो बाक़ी 10 मिनट चओ सुभाणे अल्लाह। ॾाढा न ॻाल्हाईंदो त मां बि बसि कंदुमि, थोरो मोहबत सां चओ। दुख थो थिए, दुख थो थिए। स्टेज वारा वरी नमूनो टे लफ़्ज़ पिया ॻाल्हाइनि पिया, हुनजो बि ॾुखो पियो थिए, हुनजो बि ॾुखो पियो थिए असांखे। उहे जेके चवनि पिया उथी बाचा सभु ख़ैर हा जेको चए मोली वठी जो टाइम आहे बसि कनि हे जमाती वेठा हला महिनतूं था कनि साईं घणो ख़र्च आहे अंदाज़ो त लॻाए साईं सैफुल्ला हे ॾिसो हे स्टार हे वोट वठा जेको टाइम माण्हू ॾे उन थी हले। ओ दोस्तो जन्नत में हलंदासीं उन ॻाल्हाए पक्का न था पक्का न हलंदासीं। जन्नत में हूरा मिलंदियूं, का बि जन्नत में बकवास न, गिला न, सार न, हसद न, सलामी सलाम। जन्नती जन्नत में चवंदा रब तो फरमाए तू जी मुंहिंजी मर्ज़ी ते दुनिया में हली आ, मां तुंहिंजी मर्ज़ी ते हलंदुमि। हिते दुनिया जे अंदरि मदर के सोन हराम आहे, जन्नत में 20 नांगुनि में सोन जूं मुंडियूं। हिते पट पटियर जा रेशम जा वॻा मर्द न पाए, जन्नत में साओ ऐं सनो पट पाराईंदो मां। जन्नत में पट पटियर जा वॻा तूल वियाणा कालीनूं 70 साल जी टेक हूंदी जन्नतीअ खे जन्नत में तूल विहाणे ते टेक ॾेई वेठो हूंदो। 70 साल पर न 70 साल जी टेक हुनजी हूर न थींदी हथ हुननि सां कुल्हे थी चवण सुभाणे अल्लाह। हीअ असां वारी बि हलंदी नेक हूंदी त हिकिड़ो माण्हू साईं असां वारी हलंदी मां चयो नेक हूंदी त हलंदी अलाह सां इहा बि हलंदी मां चयो छो न हलंदी हो को वीचारो कायल हो हीअ हलंदी त पोइ साईं मां होॾे वञा जहन्नम में हाणे छो बाबा विढ़ंदी न हुते तॾहिं हलंदी जॾहिं मुड़ुस जो अदब कंदी। मुड़ुस राज़ी हार सिंगार मुड़ुस लाइ करे कपिड़ा मुड़ुस लाइ पाए हिफ़ाज़त करे बच्चनि जी अमानत जी पर्दो करे उहे ॾींदियूं चोरी न करे शिरक न करे। जॾहिं मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटायूं ईमान आहे बैत करण जे लाइ तरफ़ चऊं मुंहिंजा दिलबर बैत पोइ थियनि या अय्युहन नबिय्यु इला जाकल मुमिनात युबायिअनका अला अल्ला युश्रिकन बिल्लाहि शैया वला यसरिकन वला यज़नीन वला यक़तुलन औलादहुन वला यअतीन बिबुहतानि यफ्तरीनहु बैन अयदीहिन व अर्जुलिहिन वला यअसीनक फी मअरूफ फबायिअहुन वस्तगफिर लहुन अल्लाह इन्नल्लाह गफूरुर रहीम। दादा जन्नत मिलंदई इहो त मरण खां बाद ॾाढा चवंदे त हेल मदीनो नसीब थींदई मदीने में जन्नत अथई। शिरक न कंदियूं ज़िना न कंदियूं चोरी न कंदी माइनि ते हिकिड़े जे मथां तोहमा बोहतान न हणंदियूं औलाद खे कतल न कंदियूं ऐं सभिनी भलनि कमनि में मोहम्मद तुंहिंजी ताबेदारी कंदियूं। हाणे बाबा खे हुन हाणे बैत वॾनि वस्तगफिर लहुन अल्लाह हाणे रब करण जे लाइ बख़्शिश इस्तिग़फार कर अल्लाह गफूर रहीम। वेंदी हीअ बि हिते इज़त कंदी 72 हूर जी सरदार थींदी सरदार सब मीराणी मीर बरे सब चवंदा यार दुनिया में मां आप गुलाम रसूल वाए से कराईंदो मौलवी ना हिते त वाए न थो क़ुरान न था ॿुधूं वलकुम फीहा मा तस्तही हल तस्तहून शैया छा खपेव तुंहिंजी मर्ज़ी आहे सही क़ुरान जो वाइज़ ऐलान थींदो दुनिया में मौलवी ॿुधाईंदा हा क़ुरान अचो अॼु निकिरी अचो त मां रब पाण थो वाइज़ कयां क़ुरान ॿुधायां
अल्लाह पढ़ दो अल्लाह के मौली अब्दुल जब्बार ने के चोटी गानी तुम्हारे जे चोटी दे गुनाह में बुटला भलो ता गनाया अब नेमत लिए जो बयान क्या अल्लाह कुरान पढ़ा पाण पढ़ दो अब्दुल जब्बार तो कुरान पढ़े तो सुभान अल्लाह माशाअल्लाह और अल्लाह पाण कुरान पढ़े शामजो हो दो सूरत रहमान पढ़ दो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम الرحمن الرحمن علم القرآن خلق الإنسان علمه البيان الشمس والقمر بحسبان والنجم والشجر يسجدان والسماء رفعها ووضع الميزان ألا تطغوا في الميزان وأقيموا الوزن بالقسط ولا تخسروا الميزان والأرض وضعها للأنام فيها فاكهة والنخل ذات الأكمام والحب ذو العصف والريحان وبأي آلاء ربكما تكذبان الله سورة الرحمن دي تلاوت पाण पढ़ंदो जो अल्लाह जो कुरान ॿुधंदा जो जन्नत जी लूह लूह ठरी पवंदो अल्लाह जो मज़ो आयो दीदा तो फरमाइनो न मिठो मोहम्मद बेवफा न अथव सब वफादार खुदा जी सब बेवफा हे अबो अम्मा भाइर दोस्त सब बेवफा पर मिठड़ो मोहम्मद वफादार नबी चवंदा भजो असांजे वेझो न अचो कावड़ में अल्लाह जे केर परचाए नफ़्सी नफ़्सी जो आलम हूंदो भजो हेॾे वेझो न अचो ईसा नबी चवंदो वञो वञो मूंखे पाण भाउ थो थिए मूंखां पुछा न कर काॾे वञो सिज नेज़े ते ज़मीन ठामे जी माण्हू ॿुधी आहे मरी आहे सड़ी आहे ईसा नबी चवंदो वञो हिन चूहे में जवान अथव उहो तव्हांखे न मोटाईंदो अल्लाह अल्लाह पुछंदा जो नालो छा आहे तुंहिंजो नालो हबीबुल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सब माण्हू मुंहिंजे साईं ॾे ईंदा मिठड़े मोहम्मद ॾे ईंदा साईं जे ज़बान ते नफ़्सी नफ़्सी न हूंदी चओ मोहम्मद खे चवंदासीं अल्लाह खे परचा अल्लाह कौन सोहणो नबी सजदे में हलियो वेंदो चओ न सुभान अल्लाह सोहणो नबी सजदे में हलियो वेंदो ओ दोस्तो सोहणो नबी सजदे में वेंदो चओ मोहम्मद जो सजदो चओ अल्लाह जी कावड़ खे ठार इरफा रासक या मोहम्मद सॼी कुरान में पढ़ो किथे भी या मोहम्मद करे न सघे किथे भी या अय्युहर रसूल या अय्युहन नबी यासीन या अय्युहल मुज़म्मिल या अय्युहल मुद्दसिर लकब क्या मुझे ध्यान चवंदो इरफा रासक या मोहम्मद ओ मुंहिंजा सोना ओ मुंहिंजा मोहम्मद अॼु तुंहिंजे रोअण जो ॾींहुं न थई ना 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 न रो इरफा रासक या मोहम्मद सोणो पंहिंजो सिर मथे कर घणो रोई आई पंद्रहीं शाबान जी राति रुन रमज़ान में रुन अॼु त तुंहिंजे बुलंदनि जो ॾींहुं अल्लाह अल्लाह रब फरमाईंदो सल घुर घुर तूं ॼाणे मां चओ तूं बख़्शान मां अल्लाह अल्लाह ओ ख़ुदा बशमीर जे ॻोठ वारो हिते कोई भाव परचाए दोस्त परचाइन पर क़यामत जे ॾियारे जो मोहम्मद रोंदो अल्लाह पाण परचाईंदुसि मुंहिंजा सोना नालो घुर तूं ॼाण मां चओ तूं बख़्शान मां क़यामत जे ॾियारे अल्लाह जो कोई करीम न थींदो मोहम्मद अरबी जो कोई रहीम न थींदो जुमे जी रात अथव सॼी राति जागो वाइस ॿुधो जॾहिं आख़िरी थी न दुरूद शरीफ़ पढ़ंदा वञिजो तहजुद जा वञी ॿ नफ़ल पढ़जो ख़ुदा जी ज़ात जो कसम
सुबह जो की सूरत यासीन पढ़ो, रात सुमन माल मुल्क सूरत पढ़ो, वफादारी कयो कुरान सां ऐं इंशाअल्लाह काफ़ी जेको टाइम ताईं हलंदो आहे। तव्हां आशिक़ हाजी बेग मोहम्मद मीरानी वफ़ात करे वियो आहे, उनजे लाइ आख़िर में दुआ फरमाईंदा। असां दुआ था कयूं, सभु हिकु दफ़ो अलहम्दुलिल्लाह दफ़ा कोला पढ़ो। बिस्मिल्लाह रहमान रहीम, अल्हम्दुलिल्लाह इया कलाम कलाम की अल्लाह अल्लाह कुल हु अल्लाह अल्लाह समद कुल हु अल्लाह अल्लाह समद अल्लाह। बिस्मिल्लाह रहमान रहीम। कुल जो सवाल हदीस वाले आशिक़ जन्नत में जाएं होता फरमाए, या अल्लाह कुरान पाक के वाइज तकील संदुआ करता कि अल्लाह पाने बाखली दर्जात की बुलंद फरमा। अपन ऐसे दुआ तो करा हाजी मरहूम साहब ने पे दुआ करो जब सोहरम दूसरी रात दर्जात की बुलंद फरमा। हाजी आशिक़ हुसैन साहब जे, या अल्लाह ने कब्र के जन्नत जो पाक मरा, या अल्लाह ने मदरसे ने गोठ के आबाद फरमा। हाफिज़ गुलाम रसूल साहब जी भी मोहतरमा वालदा मरवा में बहुत थी गई, अल्लाह उनके लिए भी मग़फ़िरत फरमा, उनके भी जन्नत अता फरमा। या अल्लाह जमा जी भेण की कबूल फरमा।